काज़ी अहमद शहर जी शौकत कॉलोनी जी रवासी मुस्मात फता खातून जतोई पंहिंजे मासूम ॿारनि वक़ार अली मुख्तियार नगमा ऐं हीरा जतोई संघ जी तालका प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो त शहर जो बासर वज़ीर जतोई लियाकत जतोई ख़ालिद जतोई ऐं सुणो जतोई असांजो जीअण हराम करे छॾियो आहे। उन्हनि बिना जवाज़ असांजे घर ते मर्दनि जी गैर मौजूदगी में हमिलो करे असां औरतुनि ऐं मासूम ॿारनि ते सख़्तु तशद्दुद कयो आहे ऐं मौतमार धमकियूं ॾेई फ़रार थी विया आहिनि। मुंहिंजो पुटु खादिम हुसैन जतोई मोटरसाइकिल जा कागज़ वज़ीर जतोई खां घुरिया, जंहिं ते हुन मुंहिंजे पुट खे सख़्तु मारकुट कई ऐं मोटरसाइकिल जा कागज़ बि न ॾिना ऐं मौतमार धमकियूं ॾिनियूं। हुननि चयो त असां काज़ी अहमद पुलिस थाणे ते वियासीं पर पुलिस कुझु बि करण लाइ तयारु न आहे ऐं जवाबु ॾेई मोटाए छॾियो। हुननि चयो त असांखे कुझु बि थियो त हुनजो ज़िम्मेवार बासर वज़ीर जतोई ऐं ॿिया हूंदा। हुन वज़ीर आला सिंध IG सिंध पुलिस SSP नवाब शाह ऐं ॿियनि वसफ़रनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त बासर वज़ीर जतोई ऐं ॿियनि ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। असांखे हुननि ज़ालिमनि खां बचायो वञे ऐं इंसाफ़ कयो वञे।